नाज़रीन, ठारो शाह में हर साल जी हिन साल भी 11 मुहर्रम हराम के सिलसिले में हज़ारें अज़ादारनि पारां करबला के शहीदन के भेटाऊं ॾियण जो सिलसिलो जारी है। इन हवाले से वधिक तफ़सील ॾियण के लिए असां वीडियो लिंक ते मौजूद है मेहरान टीवी ठारो शाह जो रिपोर्टर मोहम्मद जड़ेल मंगी। जी मोहम्मद जड़ेल, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल शहर ठारो शाह में कदीमी मातमी जुलूस जो 11 मुहर्रम हराम के ॾींहं ते सो बर्पा किया वेंदो आहे। उनमें सो ज़िले के शहरन में कंडियारो, नौशारो, मेहरापुर, भिरिया रोड, मंजथ, दरबेलो आस पास के गोठन का सो मातमी जुलूस सो हिते ईंदा आहिनि, जेके मरकज़ी इमाम बारगाह सैयद अहमद शाह ते इन वक्त मौजूद आहिनि, जेके हितां हींअर शहर के रवायती रस्तन ता गुज़रंदा, जंहिंमें सो इमाम बारगाह बाबा अबू तालिब सैयद बुखारी शाह उन सां गॾोगॾु सैयद इनायत शाह से सचल शाह बुखारी इमाम बारगाह में सो थींदा वापस सो शाम 5 बजे सो सैयद अहमद शाह बुखारी ते महर थींदा। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ज़िले इंतज़ामिया के तरफ़ खां तक़रीबन 200 खां वधीक अहलकार दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते तैनात कया विया आहिनि, जंहिंजी सो सरबराही DSP भिरिया अब्दुल सत्तार हुजण, SHO ठारो शाह अब्दुल रसूल बुगियोजिन करे रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तिबी सहूलतुनि के लिए सो अज़ादारनि के लिए सो मेडिकल कैंप कायम कई वही है। उन सां गॾोगॾु शहर में सफ़ाई ऐं सुथराई के हवाले से टाउन कमेटी के तरफ़ खां सो इंतजाम तक़रीबन मुकम्मिल किया विया आहिनि। जी